कोट गुलाम मोहम्मद मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कोट गुलाम मोहम्मद में गुज़िरियल ॾींहुं मीडिया ते मासूम ॿारनि जी पुरसरार बीमारी सबबि मौत वाक़े थियण जी ख़बर नशर थियण ते सूबाई हेल्थ मिनिस्टर नोटिस वरितो आहे। शमीर होटल लॻ रिंद जे ॻोठ सिहत खाते जी DHO मीरपुर ख़ासि जयराम दास DG हेल्थ जी टीम पहुती आहे। फोती ॿारनि जे वारसनि सां मुलाक़ात करे तफ़सील वरितानि, जॾहिं त ॻोठ जे ॿिनि ॿारनि जा मलेरिया गले जी इंफेक्शन बलगम जा टेस्ट सैंपल वरितानि, जॾहिं त डॉक्टर जी टीम मुताबिक़ टेस्ट सैंपल जी रिज़ल्ट अचण बाद बीमार ॿारनि जो इलाज कयो वेंदो। वाज़े रहे त डिस्ट्रिक्ट मीरपुर ख़ास जी सिविल अस्पताल कोट गुलाम मोहम्मद समेत BHU अस्पतालनि में सेहत जे हवाले सां इलाज जूं के बि सहूलियतूं मौजूदु न आहे, जंहिं जूं दाहूं उते मौजूदु ॻोठाण पिणु कयूं आहिनि। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।